सुरो ही न था मां तव्हांजे करे कुर्सी छॾी आहे न त इमरान खान ते सॼो मुल्क थो कलानत थो करे त बि कुर्सी न थी अब लाउड खे टाइट कर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान वअल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसि वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतलु मा उहिया इलैका मिनल किताबि वाक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलम मा तस्नऊन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़य्यिनु मजालिसकुम बिल कुरान वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम तबर्रकतु बिल कुरान फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अजिबु औलादकुम अला सलासत खिसाल हुब्बि नबीकुम व हुब्बि अहल बैतिही व तिलावतिल कुरान वक़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन। सब जो सुभान मोहम्मद जा आशिक़ ॾाढा कयो नंढा न वॾा नंढनि ते त काशे दीन जी फर्ज़ी कोन्हे तव्हां सॼो ॿार नंढनि भक्तो घणो वॾा खाइनि सुभान अल्लाह नंढा चओ वॾा ॾाढा जो सुभान मोहम्मद जा आशिक़ ज़ोर सां मस लॉकडाउन ख़त्म थियो आहे शाबस साईं फारूक खे मेहनत सां हिम्मत सां जज्बे सां जलसो एको साउंड आलिम कना तो शामियाना वरी तव्हां लाइ भक्त बि कयो अथई असां पिनी बि तव्हांजी पूरी कंदासीं भले भेणा ॾियो छा त खलकाई आहे अल्लाह हे वरी पोइ केतिरा ॾिसनि मूं ते एतबार कोन्हे मां त सवेल पहुतो वरी साईं जावेद रहमान ॾे दुआ लाइ वियो पर बाबा सुभाणे ॿी बा सुभाणे हिक जी जो ज़बान कयो त पठान वांगुरु लथा न जे खान का ज़बान एक होता है माशाअल्लाह हिन वीचारनि जो बि इहो इरादो हो त ॿाहिरि हिक खां पोइ जमात थींदी कम जो टाइम आहे कम जो पियो छिलजे बाठियूं पियूं वढिजनि खणजनि वरी कणिक छटिजे तव्हां बि त वैल में आहियो पर शाबस अथव वरी बि दीन ॿुधण आया ॾाढा थियो आशिक़ रसूल ज़ोर सां सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन गिद्दतन मक्कतन मदीना मदीने वाले जा आशिक़ ॾाढा जो आशिक़ रसूल ज़ोर सां हुव सरमद सुम्मा सइदा थुम्मा अरजा इला समा इला अव्वल वसानिला वसालिसा वराबिआ वलखामिसा वसादिसा वसाबिआ इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलुल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह आशिक़ रसूल ॾाढा जो मोहम्मद जा दीवाना बैयत विरोध करे जा बैयत 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 तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम मिटाई जो जे अवल ना वलाह जो अवल ना है कलमे में पहलो नंबर आज़ान में पहलो नंबर तकबीर में पहलो नंबर नमाज में पहलो नंबर कब्र जे पुछाने में पहलो नंबर हलवो खाई नंबर न मटाए कटड़ू पहलो नंबर रब जो आ मिटाई जो जे अवल ना वलाह जो हिए मंज हंडा पाए भांगीचीअ में ॾोह दमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खा पंहिंजी जान बचा इश्क अरबिया जाम सां रखी नीयो निभा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा ॾाढा नथा चओ
बिटाई तो जे चंद्र चोरी रात जाओ तू सह सह करी सिंगार पर पहुंची न पिरिय के थोड़े हीला करी हजार बिटाई केड़ो आज के रसूला चोरी जे चंद्र के तो जे केड़ा भी मेकअप करी पर मोहम्मद जो मुकाबलो न कर बिटाई तो जे चंद्र चमाए सच जे कावड़ जे न त सच चमा सच दुखियो आ मुखे त को सच चे ना सू त चीरिया सच दुखियो आ मुलन के त सच चो रमजान में पुलिस वारा गाड़ियों चेक कंदा असा मुला रमजान में मानियूं चेक कंदा चांदो थे वांगण रखे थे चांदो थे भिंडियूं रखे थे चांदो थे मच्छी वांगण वासवाणा खान मच्छी तू खा तुझे पी जी बाची पर सच केर चे बिटाई तो जे चंद्र चमाए सच जे मच्छी मोर न भाई कदे उगरी सनड़ो कदे एडो सनड़ो जो मुलन खां भी नथो न दे इधर त असां दूर भी नहीं हणी गोली लाओ पर असांजो मुलो जेको चंड गोलींदो आहे न हुनजी उमिरि आहे 59 साल घणा 59 माना पोड़ो पोड़े खां पंहिंजी जुती लभे थी जो पहिरीं जो चंड मिले ई मुल्क आहे असांजो ऊंधो मुझे वस पुजे न हिनखे लाई न अतीक खे चेयरमैन खे जी नज़र त सही हुजे इन 59 वारे खे त 24 जो चंड बि कोन ॾिसंदो चंद्र चमाए सच जे मच्छी मोर न भाई कॾहिं बिरी सनड़ो कॾहिं बिरी गच जे मुंह में भरई मच परतो में नाए पेशानी बिरी हाने जेको बैत थो पढ़ा न इहो बेटा ये सफ़ा महबूब जे मीलाद थी चयो सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां न यार कुझु त आसमाननि जो भतो हलाल कयो ॾाढा ज़ोर सां मोहम्मद जा आशिक़ भईयो त बुलंद करे जाओ भईयो त हाय बेटा ईसा तो चए लतीफ़ तो चए खणी नेन खुमार मां जा कयाई नाग नज़र बार जो जमंदो आहे न ओचितो अखि खोलींदो आहे बेटा ई तो चए जो महबूबन जी मीलाद थी विलादत थी साईं जो नूरानी अखियूं मुबारक जो खोलियो त सिज त शर्मिसार पर चंद्र के भी लिकण जी जाइ न पई छोकरा तू वे भला बम बदल थई छा 35 रुपए जी जुती उहा बि गॾु खयूं थो अहिड़ी ख़लक यार मां न ॾिठी आहे ॾींहं जो अल्लाह हिकु त सेल्फिन वारनि अधु त मूंखे अंधो करे छॾियो बेटा ई छा थो चए मां 2 बजे ते